कंदकोट 18 ॾींहं अॻु 19 साला हुमेरा सांगी खे अगवा जे इल्ज़ाम हेठि भुट्टा बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठ ॼाम मीरल सांगी जे रवासिन यासीन सांगी मसामात आमना सांगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 18 ॾींहं अॻु मुंहिंजी न्याणी 19 साला हुमेरा सांगी खे बशीर भुट्टो, रशीद भुट्टो, नज़र भुट्टो, असगर भुट्टो पंहिंजे साथियुनि सां गॾिजी असांजी न्याणी खे अगवा करे कचे जे तरफ़ फ़रार थी विया हुआ। उन्हनि चयो त अगवा जो इतला हद जी पुलिस खे ॾिनो, पर पुलिस हिकु जवाबदार नज़ीर भुट्टो खे गिरफ़्तार त कयो आहे, पर पुलिस अगवा कंदड़नि खां पैसा वठी जवाबदारनि खे राति जे घर मोकिले थी ऐं सुबुह जो हिननि खे थाणे ते विहारियो वञे थो। हिननि चयो त असां सिविल कोर्ट कशमोर जी अदालत में पटिशन दाख़िल कराई, जंहिं बावजूदि जवाबदार असांखे फ़ोन ते मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिंजी रिकॉर्डिंग SSP कंदकोट खे ॾिनी आहे। हिननि चयो त असां सां इंसाफ़ करे न्याणी खे कोर्ट में पेश कयो वञे, जेको कोर्ट सॻोरी फ़ैसिलो कंदी असांखे क़बूल हूंदो। रिपोर्ट नज़ीर मिराणी, कंदकोट।